नाज़रीन प्रोग्राम अवाम इशूज़ में अवाम जो मेज़बान वकार हुसैन मंगी ॻाल्हि कंदा जो खैरपुर शहर जी जेको खैरपुर शहर खजनि जे मिठास सां हमेशह मशहूरु हूंदो आहे। उन खैरपुर शहर में जेका बदअमनी ॾींहं ब ॾींहुं वधंदी पई उन जो छा कारण आहे? खैरपुर पुलिस पंहिंजो कारकर्दगी छो न पई ॾेखारे? रोज़ाने जे बुनियाद ते खैरपुर शहरनि जे जेके मोटरसाइकिलूं घरनि जे अॻियां दुकाननि जे अॻियां या बाज़ारनि मां चोरी पई थियनि, पर हिन ते खैरपुर पुलिस को पंहिंजो नतीजो न ॾेई सघी आहे। उन जे असां लाइन ते मौजूदु आहे PTI खैरपुर जो अॻुवान नवीद मेमण। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं छा वजूह आहे तव्हांजो खैरपुर शहर में ॾींहं ब ॾींहुं बदअमनी वधंदी पई वञे। नवीद मेमण साहब, खैरपुर शहर जेको ॾिसजे 2 महीननि खां पोइ त खैरपुर शहर में बदअमनी वधंदी पई वञे। खैरपुर जा जेके शहरी आहिनि उहे गैर महफ़ूज़ आहिनि, उनजे माल जेको आहे उहो गैर महफ़ूज़ आहे। छा चवंदो आहे हिन जे मुतालिक़? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी महिरबानी जो तव्हां खैरपुर जे इशू खे खयो। मां तव्हांखे सिर्फ़ु एतिरो चवंदुमि त खैरपुर में बदअमनी जेका वधी आहे, जेको हिन वक़्तु खैरपुर रेड लाइन ऐं रेड अलर्ट लॻो पियो आहे अमन अमान जे हवाले सां। अमन अमान जे हवाले सां खैरपुर जी का घिटी, को तालको, को शहर कोई बि बचियल न आहे। उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु आहे, असांजे खैरपुर जे अवाम जे मथां हिकिड़ो रैंकर SSP ऐं सियासी SSP मड़ियो वियो आहे, ऐं जेको हिकिड़े सियासी हाउस तां स्पेशली डेप्यूट कयो वियो आहे। ऐं इहो जेको खैरपुर जो अवाम हिन आज़ाद में मुब्तला आहे, इहो इन रैंकर ऐं सियासी हाउस जी इन गेम जे कॾहिं असां सभु जो अवाम जेको आहे दरपदर ऐं अवाम जेको हिन वक़्तु जेको आहे सरापा एहतिजाज अमन अमान जे हवाले सां। नवी साहब, खैरपुर शहर में अमन अमान जी सूरत ख़राब आहे। उनजे बावजूद बि जे खैरपुर जो समाजी तंज़ीम हुजनि या ताजर तंज़ीम हुजनि, उहे SSP खैरपुर खे गुलनि जा हार ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिजनि। तव्हां खैरपुर शहर में अमन अमान करायो आहे, अवी कीअं पिया ॾिजो छा खैरपुर शहर में हिन वक़्तु अमन अमान आहे? ऐं मां चवंदुमि त खैरपुर जी हिस्ट्री जो फेल्यूअर में फेल्यूअर SSP ही SSP आहे। ऐं उनखां बाद में जेके असांजी ताजर तंज़ीम हुई, असांजा दोस्त खैरपुर जा शहरी जेको उन्हनि खे हार पाराइनि था, यार उन्हनि जो किरदारु दरबारी लेवल जो किरदारु आहे। उहो तव्हांखे ख़बर आहे त खैरपुर जी असांजी ताजर तंज़ीमूं उन्हनि जो पहिरियों किरदारु छा रहियो आहे, उहे SSP खां फोटो कढाइण लाइ छा कंदियूं, कहिड़ा जतन कंदियूं, उहो किरदारु तव्हां ऐं खैरपुर जे अवाम खे अॻियां हिकिड़ो पधरे पट पियो आहे। उन ते वाज़े करण मूंखे का ज़रूरत आहे ई कोन। नवीद साहब, अगर खैरपुर शहर के अंदर अमन अमान जी सूरत बेहतर नथी थी सके त अवां छा PTI जे प्लेटफॉर्म तां को एहतिजाजी तहरीक शुरू कंदो या अवां छा कंदो? असां PTI जे प्लेटफॉर्म ते मां तव्हांजे चैनल ते इहो वाइदो थो कयां, सिविल सोसाइटी वठी करे उन सियासी हाउस जे अॻियां मां धरणो हणंदुसि पाण बज़ार ख़ुदि, जंहिं इनखे विहारियो आहे हिते ऐं जेको सियासी हाउस मदारी जो किरदारु अदा थो करे ऐं खैरपुर जे अमन अमान सां खेॾे थो पियो, इहो उनजे खाते में सभु सुवाल जवाब आहे। जी बिल्कुलु। PTI वां नवीद में मुंहिंजी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन चयो त बिल्कुलु खैरपुर शहर कुझु महीननि खां बदअमनीअ जे राकास में जलंदो पियो वञे। हितां जी जेका पुलिस आहे उहा बदअमनीअ ते कंट्रोल करण में बिल्कुलु तौरु नाकाम थी वियो आहे। खैरपुर जा शहरी जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ आहिनि, त हिन बदअमनीअ जो IG सन खे फौरी तौर ते नोटिस वठणु घुरिजे ऐं खैरपुर शहर में जेका अमन अमान जी सूरत हाल ख़राब थींदी पई वञे त हुनखे बहाल करायो वञे। पंहिंजे मेज़बान वकार हुसैन मंगी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।